नाज़रीन, हरीम शाह वर्ल्ड कप में क़ौमी टीम जे नाक़स कारकर्दगी बाबति सुवाल उथारे छॾियो। मशहूर टिकटॉकर हरीम शाह ICC वर्ल्ड कप में पाकिस्तानी टीम जी ॿी शिकस्त खां पोइ टीम जी नाक़स कारकर्दगी ते सुवाल उथारे छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जूं टीमूं चुनासवामी क्रिकेट स्टेडियम में आम्हूं साम्हूं थियूं हुयूं, जिते कैंगरोज़ पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररु 50 ओवर्स में 9 विकेटुनि जे नुक़सान ते 367 रन्सूं ठाहियूं। हदफ़ जे ताक़ुब में क़ौमी टीम सिर्फ़ 45.3 ओवर्स में 305 रन्सूं ठाहे ऑल आउट थी वई हुई, जंहिंखां पोइ ऑस्ट्रेलिया उहो मैच 62 रन्सनि तां खटे वरितो। अहिड़ी शिकस्त खां पोइ क्रिकेट जा शौक़ीन क़ौमी टीम ते सख़्तु कावड़ियल आहिनि ऐं कप्तान बाबर आज़म समेत सिलेक्शन कमेटी खे शिकस्त जो ज़िम्मेवार करार ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में टिकटॉकर हरीम शाह समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स अॻूणी ट्विटर ते पंहिंजी पोस्ट में चयो आहे त असांखे हिकु ॿी मैच में शिकस्त मिली वई आहे। हरीम शाह क्रिकेट जे शौक़ीननि खां सुवाल कयो त अव्हां जे ख़्याल में पाकिस्तानी टीम जी नाक़स कारकर्दगी जो ज़िम्मेवार केरु आहे। टिकटॉकर जे सुवाल ते हिकु सार्फ़ चयो त कालोकी मैच में बाबर आज़म जो जल्दी आउट थियणु मैच में शिकस्त जो सबबु बणियो आहे। सभिनी खे ख़बर आहे त बाबर स्पेन ते आउट थी वेंदो आहे, पोइ उनखे जल्दी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। काशिफ मलिक नाले सार्फ़ चयो त नाक़स सिलेक्शन तजुर्बेकारी, मॉडर्न क्रिकेट खां परे रहण ऐं तजुर्बेकार रांदीगरनि जी खोट सबबु शिकस्त मुक़दर बणी। काइनात नाले सार्फ़ चयो त ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ पाकिस्तान जी शिकस्त जो सबबु मिडिल ऑर्डर बैटिंग हुई। हरीम शाह जे सुवाल ते घणनि सार्फ़िन कप्तान बाबर आज़म ऐं टीम जी नाक़स फील्डिंग ऐं बॉलिंग खे शिकस्त जो ज़िम्मेवार करार ॾिनो।